अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी टीवी यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 224 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 225 किस्त नंबर 63। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक चुरपुर कंदे नज़र ईंदी। हीअ ॾिसो दोस्तों हिते माइक चुरपुर कंदे नज़र अची रही आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 226 किस्त नंबर 63। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चेहरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चेहरे जी तरफ़ रोशनी छिकींदो आहे दोस्तों उन फॉर्म जो हिकु टुकड़ो हिते नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों उन फॉर्म जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 227 किस्त नंबर 63। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु हिन छोकिरे जे हीअ मोबाइल हथ में आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन वक़्तु हिन छोकिरे जे हथ में हीअ मोबाइल आहे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 10-15 सेकेंडनि खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे त हिन जा 2 हथ ख़ाली आई। दोस्तों 10-15 सेकेंड पहिरियां हिन छोकिरे जे हथ में मोबाइल हुई ऐं वरी दोस्तों 10-15 सेकेंडनि खां पोइ जॾहिं हीअ सीन आयो त हिन छोकिरे जे हथनि मां मोबाइल काॾे गाइबु थी वई। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 10 या 15 सेकेंडनि जे अंदरि मोबाइल काॾे गाइबु थी वई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 228 किस्त नंबर 63। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त रेज़न हिन वक़्तु हेबत जा हथ खोले रहियो आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो हिन सीन में त रेज़न हेबत जा हथ खोले रहियो आहे ऐं दोस्तों इन साॻिए सीन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकेंड खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो रेज़न हेबत जा हथ बि खोले छॾिया ऐं हेबत जो रूमाल बि हेबत जे कुल्हे ते अची वियो। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकेंड जे अंदरि हथ कीअं खुलिया। दोस्तों 1 सेकेंड पहिरियां रेज़न हेबत जा हथ खोले रहियो हुयो ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकेंड खां पोइ हीअ वरी सीन आयो त हेबत जा हथ बि खुली विया ऐं उहो रूमाल बि हेबत जे कुल्हे ते अची वियो। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकेंड जे अंदरि इहो कीअं मुमकिन आहे त हथ 1 सेकेंड जे अंदरि जल्दी खोले वठे। जेकॾहिं 1 सेकेंड जे अंदरि हथ इन खोले वरिता आहिनि त पोइ इहो चई सघिजे थो त हेबत जा हथ ॿधल ई कोन हुया, सखणो रूमाल हेबत जे हथनि ते रखियो हो ऐं हीअ ड्रामो करे रहिया हुया। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 229 किस्त नंबर 63। दोस्तों हिन सीन में तव्हां हेबत ते गौर कयो त हेबत हिन वक़्तु कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों दरअसल इहा मिस्टेक हेबत जी न आहे बल्कि इहा मिस्टेक कैमरामैन जी आहे। दोस्तों हेबत अञा पंहिंजे डायलॉगनि ऐं पंहिंजे एक्टिंग जी तयारी करे रहियो हुयो त कैमरामैन कैमरा चालू करे छॾी ऐं जंहिंजे करे हीअ मिस्टेक रिकॉर्ड थी वई त हेबत कैमरा में निहारे रहियो आहे। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे ज़रूरु सम्झ में आई हूंदी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो।
ऐं उन खां अलावा इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हेल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं आसानीअ सां पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।